दोस्त बिठा दिलदार आलम सब आबाद करी। काबिल एहतराम सदर मजलिस मुझा सरवान सदर सिंध मोहतरम गुलाम रसूल मेहर साहब, मुझो महबूब अगवान साईं इंतजार हुसैन छलगिरी साहब, उन सां गॾु मरकज़ी काबीना ऐं मुझो डिवीज़नल सदर मीर मोहम्मद रिन साहब ऐं असांजे ज़िले जो सरवान मोहतरम मोहम्मद सालिम ज़रदारी साहब, पीर मुज़फ़र हाजी नादर हुसैन निज़ामानी साहब ऐं ॿिया स्टेज ते वेठल मौजूद महिमान, ओतिरा ई क़ाबिल एहतराम साम्हूं पिंडाल में वेठल मुंहिंजा हम सफ़र साथियो, अस्सलाम वालेकुम जी उस्ताद। दोस्तो, असांजे ज़िले जे ॿिनि तहलकनि जा सदर साहिबान तफ़सीली मसइलनि ते आगाही ॾेई विया आहिनि। आउं सिर्फ़ मुख़्तसिर साईं डिवीज़नल जनरल सेक्रेटरी हुकुम मूजिब त आउं पहिरीं पंहिंजे डिवीज़न जे अॻुवाणनि ऐं उस्तादनि खे मुबारकबाद ॾींदुसि त हिन कामयाब प्रोग्राम ते अव्हांखे मुबारक हुजे ऐं असांखे उमेदु आहे त मर्कज़ तरफ़ां ॾिनल 19 मुतालबनि जे चार्टर ऑफ डिमांड खे मंज़ूर कराइण जे लाइ इन ई जोश ऐं जज़्बे सां कराची जे रोडनि ते गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह सभई मुतालबा मंज़ूर कराए मोटंदासीं। असां वटि तंज़ीम में जेको कुझु दोस्तनि माहौल ख़राब कयो आहे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ नालनि सां नवाज़ियो वञे थो ऐं उस्ताद जे नाते उन्हनि ते को बि नालो कोन थो रखां, पर उन्हनि खे बि हिन स्टेज तां गुज़ारिश थो कयां त ख़ुदारा पंहिंजे तंज़ीम ते, पंहिंजे उस्तादनि ते, पंहिंजे बचनि ते रहम कयो ऐं हिननि इदारनि में मोटी अचो ऐं पंहिंजे हिन तंज़ीम खे वधीक मज़बूत कयो त जीअं जल्दी पंहिंजा मुतालबा मंझराए सघूं। ईअं न थिए जो इन्हनि नंढड़नि नंढड़नि टोलियुनि में वञण जे करे असांजी सघ कमज़ोर थिए ऐं असां उहे पंहिंजा मुतालबा उन तरीक़े सां मंझराइण में देरि करे वञूं ऐं पोइ वरी उन जो ॾोह इन्हनि मर्कज़ी उहिदेदारनि खे ॾियूं त तव्हां असांजे लाइ कुझु नथा करे सघो। इन्हनि जा हथ मज़बूत कंदासीं। इन्हनि खे जेतिरो असां मज़बूत कंदासीं ओतिरो ई जल्दी असांजा मसइला हल थींदा। ऐं आउं वरी तव्हां भाइरनि मां इहा उमेदु रखां थो त वरी अॻिते सभिनी मसइलनि में भरपूर शिरकत करे उस्ताद बधीअ जो सबूत ॾींदा। महिरबानी उस्ताद, इताअत जिंदाबाद।